पुलिस तर्जुमान उते जेको आहे आज़ाद कश्मीर जा उहे चवनि पिया त 8 पुलिस वारनि खे ही जेकी कमेटी आहे कलदम कमेटी हिननि जे अॻवाननि खे रमगाल करे वरितो आहे ऐं औरतुनि खे ढाल तौरु इस्तेमालु कयो पियो वञे। हाणे यासिर इहा सॼी शइ हाणे बिल्कुलु जीअं किताबनि में हूंदो आहे त पहिरीं नंढड़ी ॻाल्हि थींदी आहे, पोइ थोरी वधंदी आहे, पोइ ही बयान ईंदा आहिनि, पोइ रिएक्शन्स ईंदा आहिनि, पोइ एक्शन थींदो आहे, पोइ वधंदे वधंदे एॾो वॾो मसइलो थी पवंदो आहे जो माण्हुनि खे विसरी वेंदो आहे त ॻाल्हि थोरी ते शुरू थी, हिते वञी ॻाल्हि कीअं पहुती आहे। सो हीउ जेको ताक़त जो ज़ौम आहे हर रियासत हर सरकार वटि हुजे थो, इवन हेठि सतह ते बि ताक़त जो पंहिंजो नशो आहे, ज़ौम आहे, छा चयो जेको लफ़्ज़ इस्तेमालु कयो। त आज़ाद कश्मीर जो मामिलो हिकिड़ी पॉलिटिकल डिमांड सां शुरू थिए थो। हाणे और अची ॻाल्हि बीहे थी त औरतुनि खे ढाल बणाए, माना सुभाणे करे औरतूं मारिजी वञनि त ढाल था ठाहिनि। अच्छा, अगरि ही जीअं पुलिस चए पई त हुननि होस्टेज करे वरितो आहे पुलिस वारनि खे, त माना ही हिकिड़ो स्टेप टेररिज़म ॾे वधी वियो। त यानी अगरि स्टेट जा अहलकार होस्टेज थियणु शुरू थिया त हिते पोइ बलूचिस्तान ऐं केपी वारी सिचुएशन्स पैदा थियणु शुरू थी वई जंहिंजो ख़दशो हो। त आख़िर ऐं ॻाल्हि किथां थी, हिकिड़ो सियासी मुतालबो। हाणे चवंदा साईं ही फलाणनि जा बि एजेंट आहिनि, ही बि आहिनि, हू बि आहिनि, ऐं आज़ाद कश्मीर जिते असांजी फॉरेन पॉलिसी बीठल आहे वॾो हिसो उनजो हाणे ई मामिलो कनि पिया। तव्हां ॾिसो त वरी कल्ह बलूचिस्तान में बि बारूदी हू पाण फाटी पिया, पोइ छा थियो कीअं थियो, माना वॾो कोलेटरल डैमेज काफ़ी नुक़सानु थियो। हाणे दहशतगर्द त जेके मुआ सो मुआ, पर शहरी बि ज़ख़्मी ऐं मुआ। छा पियो थिए? अगरि तव्हां मौलाना फज़ल रहमान जी गुफ़्तगू ॿुधो त कई इलाइक़ा चवनि था त असीं केपी में पंहिंजे घरनि में बि ॿुधाइण खां सवाइ नथा वञूं, त सिक्योरिटी खां सवाइ नथा वञणु ॾियनि। टे तव्हांजा रीजन्स जेके एरिया जे हिसाब खां त पाकिस्तान जो 65-70% थी विया, अगरि रक़बे जे हिसाब सां ॾिसो, आबादी जे हिसाब सां चलो 50% न थिया, लेकिन बहरहाल हिकिड़ो तव्हांजो अधु पाकिस्तान। ऐं चवंदा न सभु कुझु कंट्रोल में आहे, मीडिया ही ॻाल्हि, मीडिया खे त वञण ई कोन था ॾियो, या त मीडिया खे हिकिड़ो दफ़ो वञणु ॾियो बलूचिस्तान बि, केपी बि ऐं आज़ाद कश्मीर, त ख़बर पइजी वञे त बाबा न न ईमानदार वारा ॻाल्हि इहा आहे, एतिरो न आहे जेतिरो ॿुधायो पियो वञे। सो कीअं तव्हां ठापुर कंदो? इलेक्शन त चलो थी वेंदी, बाक़ी थोरी रहिजी वियूं आहिनि, उहो बि थी वेंदियूं, हुकूमत बि ठही वेंदी, हलो सुभाणे पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग बि ठही वञनि पाण में, लेकिन उते ऐं अंग ते नथो वञे त केतिरा माण्हू मुआ आहिनि, त मुख़्तलिफ़ अंग अखर अचनि था, पर जेतिरा बि लाश उते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में विया आहिनि, बसि हू चवंदा त पीपल्स पार्टी नवाज़ लीग ठही वई तंहिंजे करे ख़ैर थी वियो। सो मतलब हू चइबो आहे उर्दू में होश के नाख़ून तो लेने चाहिए, नथा वठनि त न वठनि। ऐं पोइ आख़िर में पोइ बलूचिस्तान बि ईअं ई आहे, पोइ केपी बि अञा ताईं नथो सुधरे, ऐं ॿियनि इलाइक़नि में बि जेका असांजी गवर्नेंस जी हालत आहे, बसि पोइ अलाह ख़ैर करे। बस अब हाणे ज़रा इहो ऑब्वियसली हर कंहिंखे नज़र अचे थो पियो त दिस इज़ नॉट बेनिफिशियल फॉर द कंट्री, जेका ॿिनि वक़्तु सोच हले थी पई, बट पोइ बि पोइते हटण बजाए या इवन सोच खे थोरो डाइल्यूट करण जे बजाए हिते त अञा वधीक हुनखे अञा एक्सटेंशन ॾिनी थी वञे, अञा वधायो थो वञे। जॾहिं चयो थो वञे त भई हाणे त नयो निज़ाम ईंदो। नओं निज़ाम बि जेको ख़ुदि प्रपोज़ कयो वञे थो, उहो हाणोके निज़ाम खां वधीक तकरारी, मुतनाज़ा ऐं कॉन्ट्रोवर्शियल आहे। सो छा मतिलबु थियो त हिकिड़ी शइ जो इलाजु कबो वधीक ज़हर ॾेई, इहो त को इलाजु न थियो न। इलाजु इहा ॻाल्हि त ठीकु आहे, सिस्टम ठीकु, त छाकाणि त असांखे वॾी का ॻोरी ॻाल्हि करणी हूंदी आहे, असांखे वॾो हिकिड़ो आउट ऑफ बॉक्स आइडियाज़ ॾियणा हूंदा आहिनि, तंहिंजे करे ई अहिड़ा अफ़लातूनी क़िस्म जा आइडियाज़ अचनि था। न त सिंपल ॻाल्हि आहे, गवर्नेंस ठीकु कयो, रूल ऑफ लॉ आणियो, ॻाल्हि ख़तमु थी वेंदी। सूबा, पोइ इंतिज़ामी यूनिट, पोइ फलाणी, हीअ सभु ड्रामेबाज़ी जी ज़रूरत कहिड़ी आहे? मूंखे त नथी सम्झ में अचे। तव्हां सिंपली पंहिंजी रूल ऑफ लॉ आणियो, गवर्नेंस ठीकु कयो, करप्शन खे कंट्रोल में आणियो, शयूं बहितर थियणु शुरू थी वेंदियूं। जुडिशरी खे वापसि फ्रीडम ॾियो, केसिस पंहिंजा जुडिशल सिस्टम छा थियो आहे? पिंकी जेका आहे वॾो ड्रामो हो साईं कराची में, ओहो मंशियात फ़रोशी जे ख़िलाफ़ु एक्शन थियो आहे, हाणे सिंध में मंशियात फ़रोशी न थींदी, पोइ छा थियो साईं? पिंकी हिकिड़ी झलिजी पई।
उन ते अॼु ॿियो या टियों केस आहे जंहिं मां भरी थी वई आहे। 3 केस में भरी थी। छाकाणि त जज साहब को बि अदालत हुजे उहो छा सिर्फ़ु इहो ॾिसे त मीडिया में केतिरो केस हलियो आहे। अगरि प्रोसिक्यूशन जेका आहे ज़ाहिर इन्वेस्टिगेशन आहे, प्रोसिक्यूशन आहे, पोयां पुलिस अगरि केस ठाहे न ॾींदी प्रोसिक्यूटर खे त जेको सरकारी वकील आहे उहो कीअं केस वठंदो हुते, त आख़िर में भरी थी वेंदा। त ऐं पोइ मंशियात जेको धुम लॻी पई आहे सॼे सिंध में उहो पंहिंजे साम्हूं आहे। सो व्हाट आई एम सेइंग के ॾिसो ॻाल्हि इहा आहे त असीं हाणे सुभाणे ख़ैर सां योम आज़ादी 14 अगस्त सभु शयूं हाणे पंहिंजी शाम ते वेठा आहियूं, बट माण्हुनि जी हालत छा आहे जेके शहरियुनि खे आउं नथो चवां त योम आज़ादी न मल्हाइनि या ख़ुशि न थिए, उहो ठीकु आहे, लेकिन अॼु त सभिनी खे डपु हूंदो त परीं खां त पेट्रोल पंप था बंदि थियनि। यस, त माना अॼु लाइनूं लॻी पयूं हूंदियूं पेट्रोल पंपनि ते, त महांगो पेट्रोल बि माण्हू चवंदा वठी भराए था वठूं। गुड्स ट्रांसपोर्ट हड़ताल ते आहिनि, यानी शयूं उहे ई महांगियूं हुयूं। हाणे त ज़ाहिर दुकानदारनि खे या जंहिं वटि थोरो बि स्टॉक आहे हू त शयूं महांगियूं कंदा न, पोयां खां सप्लाई न ईंदी त शयूं महांगियूं थींदियूं। असांखे चवनि था त बसि तव्हां हिन ॻाल्हियुनि खे छॾियो, तव्हां हीअ ॾिसो त इमरान ख़ान आज़ादु थिए थो नथो थिए, पीपल्स पार्टी सां डील थिए थी नथी थिए, नवाज़ लीग जेको आहे कहिड़ो शानदार करे पई डिप्लोमेसी जे फ्रंट ते छा पियो थिए, फलाण छा पियो थिए, उहो त सभु ठीकु, वेरी गुड, बिल्कुलु कयो, पर हीअ त पेट भरे जा किसा आहिनि न, अक्सरियती अवाम त पेट बुखाइल आहे, हुनखे त पंहिंजा सूर सुझनि था।